जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असां जाती तहलके जे यूनियन काउंसिल शाह कपूर ऐं ॻोठ अलाह बचायो भट्टी में मौजूद आहियूं, जिते जेको 1 आर कपूर सुमन नालो आहे, उनखे जेके मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा लॻा आहिनि, उहे घारा जेको आहे सो 20 ॾींहं थियण जे बावजूदि बंदि न आहिनि थी सघिया। पानी जो वॾियूं तकलीफ़ूं आहिनि, इन में असांजा घर वॾे किरी विया आहिनि, ग़रीब माण्हुनि जा घर किरी विया आहिनि। ॿियो हिते अचण वञण में माण्हू ॾाढा परेशान थी विया आहिनि, बीमार माण्हू थी विया आहिनि। असांजी ज़िंदगी बस सूरन सां पई गुज़रे। असां न को तंबू न को ॿिया मिलिया, न का शइ कोन मिली, न को पानी निकाल थियो, न को छा पियो मिड़ी सूरन में वेठा आहियूं। राति पानी उपायो, बचनि खे मिड़ी बचायो। असांजा ॻोठ ॿुॾी विया आहिनि, घर ॿुॾी विया आहिनि, मस्जिद ॿुॾी वयूं आहिनि, आबादी ॿुॾी वयूं आहिनि। असांजा सभु रस्ता ख़तमु थी विया आहिनि। दीवान मिलारे असां ते तमामु वॾो बहिरान कयो आहे, हुनजी वजह सां असांजा सुमनाला टुटनि था। हाणे बि असां पंहिंजे अबरे सबरे ख़र्च ते 2-3 माण्हू करे पंहिंजे घरनि में अबरी सबरी बंधण ऐं उहा बि टुटी वई आहे। असांजे घर पाणी में आहिनि ऐं केरु बि अॼु ॾींहुं ताईं असां न आयो आहे, न MP न MA न। जेको तंबू मिलिया आहिनि, राशन मिलियो आहे, उहो जिते हलाए किथे ॿुधूं पिया त ॿाहिरि विराइजे पियो। असां ताईं को बि कोन आयो आहे। हेॾा घारा लॻा आहिनि, केरु बि असांजा कोन आयो आहे। बसि हेॾा ॿुॾिया आहिनि, हेॾा कोन्हे, ही माण्हू इंसान कोन्हे वेठल, हेॾा जानवर आहे। हिननि हज़ारे जेके राइश पज़ीर आहिनि, उन्हनि जी का बि वायर न कई आहे ऐं हीअ जेके मुतासिर माण्हू आहिनि, उहे रोडनि रस्तनि ऐं जेके शाखियुनि जे बंदरनि ते दर बदर